नारद जो वासुदेव के ज्ञान सेखारण। श्री सुखदेव चयो त हे राजा परिषद, जॾहिं दुर्वासा ऋषिश्वर जे श्राप ॾियण करे द्वारका में घणेई अपसुगुन थियण लॻा, तॾहिं श्याम सुंदर वीचार कयो त हाणे यदुवंश जो नासूद ख़ात्मो थियणो आहे। तंहिं करे पिता वासुदेव ऐं माता देवकीअ खे ज्ञान सम्झाए मुक्त करणु घुरिजे। पर हू मूंखे पंहिंजो पुटु ॼाणी मुंहिंजे ॻाल्हि खे सचो न सम्झंदा। पर जेकॾहिं नारद मुनि अची उपदेश कंदुनि त उन्हनि वास्ते चङो आहे। इहो वीचार करे भॻवान नारद मुनीअ खे घुरायो ऐं दंडवत करे चयो त हे मुनिनाथ, तव्हां थोरा ॾींहं हिते रहण जी कृपा कयो। नारद चयो त हे प्रभु, तव्हांखे ख़बर आहे त दक्ष प्रजापतिअ जे श्राप ॾियण करे मां 2 घड़ियुनि खां वधीक किथे बि तरसी नथो सघां। एतिरो ॿुधी श्याम सुंदर चयसि त तूं द्वारका में भली रह, उते तोखे श्राप को बि असरु न कंदो। इहा आज्ञा मञी नारद उते रही पियो ऐं बीन वॼाईंदो हरि गुण ॻाईंदो वासुदेव वटि लंघे आयो। तॾहिं वासुदेव आदर भाव सां विहारे पूजा करे हथ जोड़े चयो त हे मुनिनाथ, मुंहिंजा वॾा भाग आहिनि जो तव्हां घर वेठे अची दर्शन ॾिनो आहे। संसारी आदमी माया रूपी अंधारे कुएं में स्त्री ऐं औलाद जे मुंहं में 8 पहर फाथा पिया आहिनि। तंहिंखे ज्ञान रूपी रस्सीअ जे मिलण खां सवाइ अंधेरे कुएं मां ॿाहिरि निकिरणु मुश्किल आहे। ऐं तव्हां जो चओ था त तूं वॾो भाग्यवान आहीं जो परमात्मा तुंहिंजे घर अची जनम वरितो आहे। हे नारद, मूंखां वॾी भुल थी वई आहे जो मूं अॻिले जन्म में तप करण वक़्तु परमेश्वर खां इहो वर घुरियो त तव्हां मुंहिंजे घर जनम वठो। पर मूंखे पंहिंजी मुक्ति घुरणु खपंदी हुई। तंहिं करे हाणे कृपा करे भागवंत धर्म वैष्णु धर्म जो उपदेश ॾियो त भवसागर पार लंघे मुक्त पायां। इहो ॿुधी नारद चयो त हे वासुदेव, भागवंत धर्म 9 योगीश्वरनि राजा जनक खे ॿुधायो हो, उहो ज्ञान मां तव्हांखे ॿुधायां थो, कृतार्थ कयां थो। ऋषभ देव खे जमपतीअ नाले स्त्रीअ मां 100 पुट पैदा थिया, जिन मां 9 खंडनि जा राजा थिया ऐं 91 9 थिया त 91 बचंदा न सुरेश भाई? हिते 81 लिखियलु आहे। 90 मां 9 100 चए थो न। 100 पुट हा थिया, जिन मां 9 खंडनि जा राजा थिया ऐं 81 9 खंडनि जा राजा 9 थिया। हा, बाक़ी 91 बचा न। 91 पढ़े न सुरेश भाई? हाणे 81 लिखियलु आहे। 81 पढ़ो। 81 छोकिरियुनि वेदनि जो अभ्यास कयो। 81 छोकिरनि जो अभ्यास कयो। तव्हां पूरो ॿुधो कान विच में चयो। ग़लती थी वई। हा हाणे हिन में चयो अथई 81 छोकिरनि वेदनि जो अभ्यास कयो। हा 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 कयो। भरत नाले वॾे पुट पीउ जे राज गद्दीअ ते वेठो। बाक़ी 9 पुट योगीश्वर थिया सो। ब्रह्म ज्ञानी ऐं बाल जती ऐं महात्मा थिया। हरि भजन जे प्रताप सां उन्हनि खे अहिड़ी शक्ति हुई जो जिते चाहिनि उते खिन में हलिया वञनि। हिकिड़े ॾींहुं हू 9 योगीश्वर घुमंदा फिरंदा राजा जनक जे सभा में वञी निकिता, जिते घणाई पंडित ऐं ज्ञानी वेठा हुआ। राजा जनक सारीअ सभा समेत उथी बीह हिकिड़े ई दफ़े सभिनी योगीश्वरनि खे प्रणाम कयो ऐं हथ जोड़े चयो त हे ऋषीश्वरो,
तव्हां वेंकुट नाथ खां आया आहियो तंहिं करे मां वेंकुट खां आया आहियो तंहिं करे मां तव्हांखे विष्णु भॻवान जे पारखत थो सम्झां। मुंहिंजे अॻिले जन्म जा पुण्य जाॻिया आहिनि जो तव्हांजे दर्शन नसीब थियो आहे। आदमीअ जे हयातीअ ते को भरोसो कोन्हे, इहा इच्छा दिलि में धरे मां तव्हांखे हिकिड़ो भेरो दंडवत कई। हे मुनीश्वरो, जीअं दर्शन ॾेई मूंखे प्रसन्न कयो अथव तीअं मुंहिंजनि सुवालनि जे जवाब ॾेई मुंहिंजो संशय मिटायो। इहो ॿुधी योगीश्वरनि चयो त हे राजा जनक, बेशक पंहिंजी शंका दूर कर। तॾहिं राजा जनक चयो त हे महाराज, संसार में अहिड़ी कहिड़ी वस्तु आहे जा सदैव क़ाइमु रही नास नथी थिए। जेकॾहिं तव्हां चओ त जंहिंखे पंहिंजे घर में घणो धन ऐं पतिव्रता स्त्री ऐं आज्ञाकारी संतान आहे तंहिंखे को बि दुख नथो थिए, मुंहिंजे सम्झ में उहो सुख नासवंत आहे। छो त जॾहिं उहो धन हलियो वञे थो, स्त्री पुट मरी वञनि था, तॾहिं उहो मनुष्य तमामु दुखी थिए थो। सुख उन्हीअ खे चइजे जो हमेशह वधंदो रहे ऐं कंहिंखे कॾहिं बि न घटिजे। इहो सुवाल ॿुधी योगीश्वरनि मां कवीअ नाले वॾे भाउ जवाबु ॾिनो त हे राजा, इहो सुख उन्हीअ खे थो मिले जो अठई पहर पंहिंजे मन पार ब्रह्म परमेश्वर जे ध्यान में लॻाए थो ऐं धन स्त्री औलाद आदि नास थींदड़नि पदार्थनि खां कुझु बि प्रीत नथो रखे। हे राजा, तूं पक ॼाण त जो आदमी परमेश्वर खां बेमुख रही पंहिंजे परलोक जो सोच वीचारे थो उन्हीअ खे थो मिले जो अठई पहर पंहिंजो मन पार ब्रह्म परमेश्वर जे ध्यान में लॻाए थो ऐं धन स्त्री औलाद आदि नाश थींदड़ पदार्थनि सां कुझु बि प्रीत नथो रखे। हे राजा, तूं पक ॼाण त जो आदमी परमेश्वर खां विमुख रही पंहिंजे परलोक जो सोच विसारे थो वेहे, सो कॾहिं बि सुख नथो ॾिसे। ऐं धर्म उहो ई सम्झणु घुरिजे जो श्री कृष्ण भॻवानु पंहिंजे पवित्र मुखारबिंद सां श्रीमद भागवत गीता में अर्जुन खे चयो आहे, जंहिंजो तात्पर्य हीअ आहे त आदमी अठई पहर पंहिंजो मन नारायण जे सुम्हण में लॻाए। बोल श्री नारायण भगवान की जय। पंहिंजो मन नारायण जे सुम्हण में लॻाए ऐं ईअं ॼाणे त सभई कम ईश्वर जी इच्छा सां थियनि था। परमेश्वर जप तप योग साधना खां सवाइ नथो मिली सघे। तंहिं करे उनजी भक्ति पैदा थियण वास्ते पहिरीं सोली वाट ॿुध, जंहिं ते हलण करे जीव मुक्त खे प्राप्त थियनि था। पारब्रह्म परमेश्वर कृष्ण अवतार वठी गोवर्धन पर्वत पंहिंजे आङूठे ते खणी कंस ऐं जरासंध आदि दैत्यनि खे मारियो ऐं ब्रज में गोपियुनि सां रास लीला करे सुख ॾिनो। श्री कृष्ण चंद्र वामन आदि अनेक अवतार वठी जेके लीलाऊं भॻवान संसार में कयूं आहिनि, तन जे ॿुधण पढ़ण वीचारण करण ऐं हलण सां हे जीव बंधन खां छुटी अंतकाल परमेश्वर जे चरणनि खे पहुचे थो। मनुष्य जो अमोलक जन्म वठी हुनजे ध्यान ऐं सुम्हण खां हिकिड़ी घड़ी बि बेमुख रहण न घुरिजे। जे चंचल मन हिकु दफ़े परमेश्वर जे चरणनि में न लॻो त थोरो थोरो प्रेम उन सां हर रोज़ु वधाईंदो रहिजे। परमात्मा जे सूरज रूपी हर चरणनि जे ध्यान ऐं प्रेम खे आहिस्ते आहिस्ते वधाइण सां मनुष्य जे हृदय में ज्ञान जो ॾीओ रोशन थी अज्ञान जो अंधारो गुम थिए थो। जीअं ॿिनि टिनि ॾींहंनि जो बुखायल आदमी पहिरियां ई भोजन ॾिसण सां थोरो धीरज धरे पोइ जीअं जीअं उहो ग्रह खणी खाए थो तीअं तीअं उनखे वधीक सामर्थ्य थींदी वञे थी। तीअं परमेश्वर जो ध्यानु ऐं सुम्हणु कंदे कंदे मनुष्य जे मन मां संसारी
मलिनता छुटी वेंदी हर चंदन में प्रेम वधीक थींदो। एतिरो ज्ञान ॿुधी राजा जनक वरी दंडवत करे उन खां पुछणु लॻो त महाराज, जेको आदमी भागवत धर्म वैष्णु धर्म सां रही उन मूजिबि सभु कर्म करे थो, तंहिंजो रूप कहिड़ो थिए थो ऐं उनखे कहिड़नि लक्षणनि सां सम्झाइणिजे। इहो ॿुधी हरि नाले ॿिए भाव चयो त हे राजा, परम धर्म रखण वारो आदमी कॾहिं रोए थो कॾहिं खिले थो। हे राजा, परम धर्म रखण वारो आदमी कॾहिं रोए थो कॾहिं खिले थो। उनजे खिलण जो ही कारण आहे त कॾहिं हू ख़ुशि थी चवे थो त हे प्रभु, तव्हांजो रूप निरंकार आहे जो कंहिंखे बि ॾिसण में नथो अचे। तंहिं करे तव्हां भक्तनि ते कृपा करे सर्वगुण अवतार धारियो था, जंहिंमें संसारी जीव तव्हांजो सिमरन ऐं ध्यानु करे मुक्ति पदवी पाइनि था। ऐं रोअण जो सबबु हीअ आहे त हेॾी उमिरि भॻवान जे भक्तीअ बिना गुज़री अथम। नारायण जी भक्ति टिनि प्रकारनि जी आहे, उत्तम, मध्यम ऐं कनिष्ठ। उत्तम भगत जा लक्षण ही आहिनि त हू जड़ ऐं चेतन सभिनी जीवन में परमेश्वर जी शक्ति हिकु समान सम्झी कंहिंसां बि दोस्ती दुश्मनी नथो रखे। जीअं नशे आदमी बेहोश थी पंहिंजे बदन ऐं कपिड़नि जी सुध नथो रखे, तीअं उत्तम भक्ति करण वारो बि पंहिंजे बदन जी सुध बुध भुलाए अठे पैर परमेश्वर जे ध्यान में मगन रहे थो। बोल श्री नारायण भगवान की जय। हर भक्तनि ऐं महात्माउनि सां प्रीत रखे थो, पाण ऐं ॿिए में भेद न ॼाणी स्त्री पुत्र ऐं धन आदि संसारी सुख सां का बि प्रीत नथो रखे ऐं टिनि लोकनि जे राज खे तुच्छ ॼाणी सत्संग ऐं भक्तीअ खे उत्तम थो ॼाणे। ऐं मध्यम भगत जा लक्षण ही आहिनि त हू साधुनि ऐं महात्माउनि सां प्रीत रखे थो, बुछड़ी संगत नथो करे, सभिनी संसारी जीवन ते दया रखे थो ऐं ज्ञानी हुअण ते बि परमेश्वर जी शक्ति सभिनी जीवन में हिकु समान नथो ॼाणे। ऐं कनिष्ठ भगत जा लक्षण ही आहिनि त उहो संसारी माया मोह में फांसी कॾहिं कॾहिं परमेश्वर जो पाठ पूॼा करे थो। असां ईअं जेसि ताईं आदमीअ जो मन संसारी तृष्णा में फाथल आहे तेसि ताईं हुनजो मन संसारी माया खां आज़ादु नथो थिए। बोल श्री नारायण।